इज्जत माल औलाद सही न सघे सड़ंदो वते हिन के वरी इहा शइ सुभान अल्लाह वॾनी आहे त अलाह ॾिनी आहे तूं छो थो सड़ी हल हिन वरी हेॾी माड़ी ठहिराई आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हल हे वरी हेड़ी गाड़ी वठी आयो आहे बस सड़ी छो थो जली छो थो पची छो थो अलाह तोखे बि ॾींदो मुंहिंजा मिठा इहो जेको हसद आहे इहो उन माण्हू सां बुग़्ज़ उन माण्हू सां सार न आहे पर ख़ुदि ख़ुदा जी ज़ात सां अरहाई आहे त रब इहो छो फ़ैसिलो कई ॾियण वारो त रब आहे न मूं त कोन ॾिनो आहे न के पीर फ़कीर के वॾेरे अमीर के ताजर तवंगर कोन ॾिनो आहे जे ॾिनो आहे जंहिंखे ॾिनो आहे जेतिरो ॾिनो आहे जीअं ॾिनो आहे जहिड़े अंदाज़ में ॾिनो आहे ॾियण वारो चओ पुट साड़ हिकड़ी बाहि आहे चओ छा आहे साड़ हिकड़ी बाहि आहे जे अॻिले ते पवंदी त उन खे साड़ींदी पर जे अॻिले ते न पई त अंदरि पंहिंजो पई साड़ींदी बस हलियो त अॻिले खे साड़ींदी पर जे अॻिले ते वस न हलियो त पाण खे साड़ींदी पंहिंजो अंदरि पचंदुसि जलंदुसि सड़ंदुसि समझी वियो तव्हांजे इर्द गिर्द माहौल में जिते रहो था जंहिं ॻोठ में जंहिं शहर में के घटि के वधि इहा रब जो फ़ैसिलो आहे अल्लाह जी अता है जंहिंखे रब जीअं नवाज़े रब चाहे कंहिंखे जोड़ा जोड़ा पुट चारा चारा पुट ॾिए कंहिंखे रुपए थी ॾिए कंहिंखे हिकु बि न ॾिए या रब जी मर्ज़ी साईं तूं सुभान तोखे चारो न आहे चवण शहर वैरान करी किथे बसाई वार कन खे पाली पालिकन में कन खां पीवाई पहाड़ कन खे तान नदी हिक दमड़ी कन खे माया दी पियो मड़ कन खे बेकन दी बकरीअ जी कन खे थड़ी दी पियो पाली पालकन में कन खां पीवाई पहाड़ हिकिड़ा पभाए आहिनि हिकिड़ो बंगलनि में एयर कंडीशन में वेठो आहे ॿियो भाउ रोड ते बीठो त पत्थर कुटे हथोड़े कन खे पाली पालकन में कन खां पीवाई रब जा फैसला अल्लाह जा आसमानी फैसला जंहिंखे जीअं नवाज़े जंहिंखे जीअं ॾिए जंहिंखे महरूम करे इहो सभु मुंहिंजे मालिक जो फैसलो
के ॾिनई इहा उनजी अता आहे जेका फुरियई इहो उनजो अदलो आहे जंहिंखे ॾिनई इहो फज़लो आहे जेका फुरियई इहो अदलो आहे अदल बि उनजो फज़ल बि उनजो हाँ दुआ जरूर घुरबी अर्ज़ ज़रूर कबो अर्ज़